अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम बैक माय यूट्यूब व्लॉग। दोस्तों, आज है हमारा कल्चर डे। आज है हमारे सिंधियों को कल्चर डे। ता सबने के मुझे तरफ से कल्चर डे मुबारक हो जे। आप सब लोगों को हमारी तरफ से कल्चर डे मुबारक हो जे। दोस्तों, आज हम चलेंगे कराची प्रेस क्लब पर। दोस्तों, ये व्लॉग तमाम बेहतरीन लगेगा। आप ये व्लॉग पूरा देखें, आपको ज़रूर मज़ा आएगा। चलो चलते हैं व्लॉग की तरफ। आपको ये व्लॉग अच्छा लगे तो हमारे चैनल को कर दो सब्सक्राइब, लाइक। आज जो है कल्चर डे, आपको मुबारक हो। कल्चर डे हम जा रहे हैं, कल्चर डे भी देख सकते हैं। गाइस, हम कराची प्रेस क्लब पर पहुंच गए हैं। आगे वीडियो नहीं बनाई थी, वीडियो भूल गया था। यही अब हम पहुंच गए हैं कराची प्रेस क्लब पर। मेरे झटो ज़बरदस्ती मथे था अचो। या छुड़वागी मुझे रबर जी भी कान्हे, या छुड़वागी असांजो क़ौम गुण जी क़ौम है। सिंधी क़ौम डिसिप्लिन और गुज़ारो करे ॾेखारे। सिंधी क़ौम डिसिप्लिन और गुज़ारो करे। तारीख़ में सिंधी क़ौम जबर के साथ जंगू कयूं तकलीफ़ में आयो तो बुनियादी कारण भी हुई है तो तुम छुड़वा गए। सत में विराए रहियो, क़ौमुनि में विराए रहियो, ऐं नस्लनि में विराए रहियो। हिक ॿिए खे पीतासो, हिक ॿिए जे पूजा कयो, बुत न पीतासो, चढ़ी चढ़ी करो। न्याणी जो ख़्यालु कोन्हे को, पंहिंजे करे तव्हां फेल ऐं नाकाम आहियो। हाणे मां तव्हां खां हथ मथे करे पुछणु चाहियां थो, जेकॾहिं गैरतमंद आहियो त सिंध जी आज़ादी चाहियो था, सिंध जी ख़ुशहाली चाहियो था, अजर कने फटकनि जी बका चाहियो था, हीअ अमड़नि जी इज़त जी मुहाफ़िज़ थियणु चाहियो था, पोइ हिक ॿिए जो एतिराम तव्हांखे करिणो पवंदो। जेको केरु चए ॿुधी छॾणु घुरिजे। केरु चवे ॿुधिजे, हुनजो एतिराम कर, राय जो एतिराम करणु घुरिजे। जे न कंदो पोइ सम्झंदासीं त तव्हां सिंध जा पाण ई दुश्मन आहियो था। असां पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ हणंदा पिया। सो बहरहाल वरी बि मां तव्हां लख किरोड़ सिंधी माण्हुनि खे कराची जहिड़े शहर में गॾु थी सलाम पेश कयां थो पियो। ऐं हिन उमेद सां त जिते बि हूंदासीं सिंध जी बका जे लाइ, सिंध जी ख़ुशहाली जे लाइ असां हिकु आवाज़ थींदासीं, कॾहिं बि कोई कंदासीं। असां तव्हांजी वॾी महिरबानी सां वीडियो तो उठाया वीडियो। पैसा
के मां गुजारिश कंदुसि त अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे ॾिनल नारे बैरिट जी बहाली सिंध जी खुशहाली बाबति पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि मोहतरम गुलाम कंबर हाजारो। सदा आबाद रहंदी। असांजो केतिरियूं आयूं आहिनि कदमनि जे लाइ नारो लॻायो इहे असांजूं सिंधियाणियूं आहिनि जेके अॼु सिंध जे हिन क़ौमी काज में Oh,
मुझे मशहूर गीत जेके भी मेहमान हिते मौजूद आहिनि सभिनीनि जी फरमाइश आहे मुंहिंजी शहरों जेके मौजूद आहिनि उन्हनि जी फरमाइश आहे सभिनी जो सच की नगरी मां निकरी वने तो चओ मुंहिंजी धरती मां निकरी वने वॉलंटियर रस्तो खाली क्यों हिन पासे का लेफ्ट हैंड का सुधो सुधो अचो करे पासे का सुनाल खान कुरैशी जेके दोस्त ॿुधाइनि बराए मेहरबानी रस्तो खाली कयो महिरबानी करे रस्तो खाली करायो दोस्तों आज का व्लॉग यहाँ पर ही ख़त्म कर रहे हैं। आज मिलेंगे दूसरे व्लॉग में, तब के लिए अल्लाह हाफ़िज़। ये व्लॉग आपको पसंद आए तो लाइक करो।